नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अवाम जूं ज़िंदगियूं ऐं सिहत अज़ीज़ आहे। अवाम जे ख़ातिर सख़्त फ़ैसिला करण वञी रहियो आहियां। सिंध जे वॾे वज़ीर जी सदारत हेठि कोरोना वायरस जे रोकथाम जे हवाले सां अहम इजलास थियो, जंहिंमें सूबाई वज़ीर, सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी, घरू सेक्रेटरी खां अलावा DG रेंजर्स ऐं IG सिंध ऐं कोर कमांडर्स नुमाइंदनि बि शिरकत कई। हिन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त अॼु शाम हिकु अहम ऐलान कंदुसि। इहो ऐलान अवाम जे हक़ में हूंदो। मुराद अली शाह चयो त सख़्त फ़ैसिला करण वञी रहियो आहियां, जंहिंजो मक़सदु अवाम खे कोरोना वायरस खां महफ़ूज़ रखणु आहे। असांखे अवाम जी सिहत ऐं ज़िंदगियूं अज़ीज़ आहिनि। अवाम जी सिहत जे ख़ातिर फ़ैसिलो कंदुसि जेको ज़रूरी आहे। अॼु ई लॉकडाउन जो ऐलान कंदुसि। यादि रहे त सिंध जे वॾे वज़ीर सिहत खाते तरफ़ां सिंध खे लॉकडाउन करण जे लाइ वफ़ाक़ खां फ़ौज खे मुक़ररु करण जो ख़त बि लिखियो आहे, पर अञा ताईं वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क खे लॉकडाउन करण जी ख़िलाफ़ आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।